अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीवन न्यूज़ सां गॾु आहियां तव्हांजो मेज़बान शुएब अहमद लाशारी। तव्हां ॾिसी आहियो जेका ट्रांसमिशन असां शुरू कई आहे इलेक्शन जे हवाले सां। नाज़रीन, सिंध अंदरि जेके मक़ामी चूंडूं आहिनि उहे अचण वारियूं आहिनि। 8 फरवरी ते जेका आहे त इलेक्शन जी जेका तारीख़ आहे उहा ॾिनी वई आहे। त उन खां बाद में जेको इलेक्शन जी गर्मा गर्मी आहे त उहा तमामु घणी वधी वई आहे। जेके नुमाइंदा आहिनि, उम्मीदवार आहिनि, उहे तमामु घणो जेको वर्क आहे उहो बि तेज़ करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां जेके टिकेटूं आहिनि उन्हनि जो जेको सिलसिलो आहे उहो बि शुरू करे छॾियो आहे। पर टिकेटूं जेको आहिनि विरहाए छॾियूं आहिनि। के अहिड़ा बि जेके तक आहिनि जिते अञा ताईं जेको आहे तकरार हले थो पियो टिकेटुनि जे हवाले सां। के उम्मीदवार जेके आहिनि त नाराज़ थियनि पिया, के ख़ुशि थियनि पिया, के कीअं जेको इहो प्रोग्राम आहे अञा अॻिते बि हलंदो। वरी सेनेट तरफ़ां इहो बि जेको आहे त करारदाद पास करायो वियो आहे त जेका इलेक्शन आहे उनखे मुलतवी थियणु घुरिजे। जेको आहे त 14 जेके मेंबर हुया, 14 मेंबरनि मां 12 मेंबरनि साइन करे चई छॾियो आहे त जेका इलेक्शन आहे उहा मुलतवी थियणु घुरिजे। पर इलेक्शन कमीशन जो जेको चीफ आहे उन इहो चयो आहे त इलेक्शन कॾहिं बि कंहिं बि सूरत में मुलतवी न थींदी। सान्यावंद माण्हुनि तरफ़ां ऐं जेके पुराणा सियासतदान आहिनि उहे बि इहो चवनि पिया त इलेक्शन जेको आहे त तारीख़ पंहिंजी मुक़ररु तारीख़ ते थींदी ऐं उहा कॾहिं बि मुलतवी न थींदी। पाण जी ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं इलेक्शन जे हवाले सां, पर असां मख़सूस जेको ज़िले ख़ैरपुर अंदरि जेका इलेक्शन में गर्मा गर्मी हले पई, जेके उम्मीदवार आहिनि के ख़ुशि थिया आहिनि, के नाराज़ थी विया आहिनि, के टिकेटुनि तां नाराज़ आहिनि, के कहिड़ी ॻाल्हि तां नाराज़ आहिनि, उन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। इहा बि ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त कनि ते जेके उम्मीदवार बीठल हुया त उन्हनि खे जेको अवाम आहे उहो कहिड़ी मोड़ ॾींदो ऐं जेको हुननि बरसातुनि में अवाम खे कहिड़ी मोड़ ॾींदी, हाणे अवाम हुननि खे कहिड़ी मोड़ ॾींदो। इन सॼे जेको आहे प्रोग्राम में असां अॼु ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। असां सां गॾु हिन प्रोग्राम में मौजूदु हूंदो सीनियर सहाफ़ी अजीब लाखो साहब, असां सां हिन प्रोग्राम में मौजूदु हूंदो। उन सां बि कुझु डिस्कस कंदासीं हिन प्रोग्राम जे हवाले सां। त हलूं था पिया प्रोग्राम जी शुरूआत जी तरफ़। त जेको ही असांजे ज़िले ख़ैरपुर अंदरि जेको तक आहिनि उन तकनि जी विरासत थी वई आहे। विरासत में जेको आहे त PS 26, 27, 28, 29, 30 ऐं 31 पीपल्स पार्टी जेको आहे त टिकेट जेको आहे त उहे ॾेई छॾियूं आहिनि। हिकिड़ो ई तक आहे जेको PS 31, उन ते अञा तकरार हले थो पियो। उन ते टिकेट छो न ॾिनी वई आहे ऐं टिकेट न ॾियण जो छा मक़सदु आहे ऐं आख़िर ॾियण जो वठण जो टिकेट हक़दार सही केरु आहे। ऐं जेको PS 30 आहे जेको असांजे इन तालके गंबट में अचे थो, जेके ॿिया तक अचनि था उन में जेके 2 उम्मीदवार आहिनि आम्हूं साम्हूं फंक्शन लीग ऐं पीपल्स पार्टी जो, उन्हनि ॿिन्हिनि जो किरदारु जेको आहे असांजे तालके गंबट या जेको ॿिया इलाइक़ा आहिनि बरसातुनि में कहिड़ो रहियो ऐं अवाम उन्हनि खे कहिड़ी मोड़ ॾींदो। त सभ खां पहिरियां जेको आहे त अजीब साहब खे असां प्रोग्राम में वेलकम कयूं था। अजीब भाई तव्हांखे वेलकम प्रोग्राम में। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो स्पेशली टाइम कढी असांजे जीवन न्यूज़ जे हिन स्पेशल जेके ट्रांसमिशन आहे इन में तव्हां शरीक थिया आहियो। सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त जेके हीअ असांजे ज़िले ख़ैरपुर अंदरि जेके हीअ टिकेटूं ॾियण जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। टिकेटूं इलाही खे मिली पियूं आहिनि। के उम्मीदवार जेके अंदरि नाराज़ बि आहिनि। तव्हां बि काफ़ी सारा सोशल एक्टिविस्ट आहियो, तव्हां हिन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि बि कयो पिया। छा था सम्झो त जेका हीअ पीपल्स पार्टी ऐं फंक्शन लीग जे विच में जेको ज़िला ख़ैरपुर अंदरि ख़ासि करे जेको मुक़ाबिलो थींदो आहे, नओं चोटी जो मुक़ाबिलो थींदो आहे, छा था सम्झो भला तव्हांजे तजिए मुताबिक़ कंहिंखे जीत नसीबु थींदी, कंहिंखे हार नसीबु थींदी? शोएब, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ैरपुर ज़िले में साॻा ई पुराणा पारूथा चेहरा आंदा विया आहिनि। पारूथा चेहरा मुंहिंजे चवण जो मक़सदु उहो ई आहे त जिन बरसातुनि में अवाम जो रुख ई न कयो, अवाम ॾे आया ई न, अवाम जे अहंजनि सहंजनि ॾुखनि दर्दनि दरमानमनि जो को बि हल न कढियो, न उन्हनि वटि लड़ी आया, उन्हनि खे ई अवाम जे मथां कफियो वियो आहे, मड़ियो वियो आहे। त जेकॾहिं उहे साॻा ई वञनि उते। अड़े बाबा, पाकिस्तान पीपल्स पार्टी में मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो, उनखे हिकु दफ़ो कारकुननि शिकायत कई त मैडम कमाल शाह कारकुनों को गालियाँ देता है। तो उसने कहा मैडम ने, कमाल शाह क्यों उनको गालियाँ देते हो? तो मोहतरमा अपने असेंबली मेंबर्स को, सूबाई कौमी असम्बली, कारकुन, ज़िले सदर, जनरल सेक्रेटरी सबको सुनती थी। अब जो बिलावल भुट्टो जरदारी हैं, आसिफ जरदारी हैं, फरियाल टालपुर साहब हैं, ये तो किसी को सुनते भी नहीं है। जब उनको पता था, उन्हनि खे ख़बर आहे त हिते जेको आहे ख़ैरपुर ज़िले में जेको बरसात जूं तबाहियूं आयूं, माण्हू बेघर थी विया, माण्हुनि जा अझा लुड़ी विया, माण्हू मरी विया, त नईम खरल बि न लड़ियो, त जावेद शाह बि न लड़ियो, त साजिद बांभण बि न लड़ियो, त कोई बि न लड़ियो। हिते जेकॾहिं कुझु कमु कयो
जा वञे पियो त तव्हां बि ॾिसो पिया असां बि त नवाब वसाण वञे पियो माण्हुनि वटि मिले पियो करे पियो ऐं नफ़ीसा शाह बि निकिरे पई ऐं मंज़ूर वसाण वारा बि माना इन्हनि ॿिनि टिनि हल्कनि में जेको आहे कुझु इन्हनि जा नुमाइंदा सुजाग हुया ऐं जाॻनि पिया। असांजे तक PS30 ऐं NA 204 ते जेका कैंडिडेट पाकिस्तान पीपल्स पार्टी नामज़द कया आहिनि नईम अहमद खरल ऐं सैयद जावेद अली शाह जीलानी जेको क़ौमी असेंबली ने 204 ते आहे, इन खां त ईअं हुयो त सीट ख़ाली छॾे ॾियनि फंक्शनल लीग खे ॾेई छॾनि GDA खे ॾेई छॾनि। इहे त कम जा माण्हू ई न आहिनि ॿई इन्हनि त को कमु न कयो आहे। इहे त किथे विया ई कोन्हनि, इन्हनि कंहिंखे ॿुधो ई कोन्हे, कंहिं ग़रीब जे दर ते न विया आहिनि। हुननि रुॻो माना TMS जो माल हयो आहे, TMS जा पैसा आया आहिनि। छो त गंबड़ तालुके में 3 TMS आहिनि, अगड़ा गंबट ऐं खोड़ा ऐं NA में वरी सोबोदेरो राणीपुर अगड़ा गंबट पीरगोठ अहमदपुर माना पैसो ई पैसो। TMA जे पैसे ते बि नाज़, मथां फंड बि नाज़, ठीका बि पंहिंजनि माण्हुनि खे। अवाम चारो दर पदर खाक बशर आहे। सही अवाम खे कुझु बि न मिलियो। हाणे तव्हां चओ था त ॿई जेके उम्मीदवार आहिनि पीपल्स पार्टी बीहारिया आहिनि त उहे न आयल आहिनि, बरसातुनि में बि न आया, पर थी सघे थो ॿई इलेक्शन खटे वञनि वरी उहे MP MNA थियनि त पोइ सम्झो पोइ हिन मां हितां जो अवाम बदनसीब आहे न। अच्छा हा, छो त हिते इस्माइल शाह बि हुयो फंक्शनल लीग सां हुनजो तलुक, उहो बि लड़ी न आयो, 2 दफ़ा खरल खां शिकस्त खाई वियो। बिल्कुलु ठीकु, माण्हू को खरल खे वोट था ॾियनि, माण्हू को जावेद शाह खे वोट था, माण्हू वोट ॾियनि था जेका बेनज़ीर साहिबा जे फंड मां हुनखे 8, 9, 10 हज़ार मिलनि था। मायूं पंहिंजे मर्दनि खे मुड़ुसनि खे बि नथियूं मञनि त असां छा कयूं, पर हाणे न थींदो। हाणे चूंडियल नुमाइंदा जेका अॻु में रही विया आहिनि अवाम लाइ कुझु न कयो त उहे वेंदा अवाम जे दर ते छेणा बि खाईंदा, टमाटर बि खाईंदा, उन्हनि जे ख़िलाफ़ नारा बि लॻंदा। पर जेका खेरपुर ज़िले में मां तव्हांखे शोएब ॿुधायां त जेको सीटनि जे विरासत में नाइंसाफ़ी थी आहे या नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जीअं काज़िम अली शाह खे 200% पक हुई त मूंखे क़ौमी असम्बली या PS30 मिलंदी ऐं हुनखे सरदार शाह मुराद अली शाह वारनि ऐं इन्हनि सभिनी गॾिजी सॼी करे आंदो हुयो पाकिस्तान पीपल्स पार्टी में, पर उहो मायूस थी लिकी वियो आहे। टिकट न मिली न। नवाब वसाण जंहिं बरसातुनि में वॾे पैमाने जो कमु कयो, रोड रस्ता अचणु वञणु माण्हुनि ॾे, उनखे नज़रअंदाज़ करे दीवार सलाए, पर नवाब वसाण खे घणो लास वसाण ग्रुप मां बि पियो आहे। पंहिंजो घर जो जहिड़ो ॾुखियो हूंदो आहे। मंज़ूर साहब पियो चवे त NA 202 मूंखे मिले, नवाब वसाण पियो चए त मूंखे मिले। पोइ मैडम फरियाल टालपुर फ़ैसिलो करायो मथे पार्टी क़यादत खां त बाबा न नवाब न मंज़ूर साॻी नफ़ीसा शाह। जंहिंजे करे हाणे ॾिसो धरना एहतजाज इहो शुरू थी विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जेका GDA बि सॼी वञे थी पई, उन जे बि रंधिणे में रोलो आहे। उनजी बि टिकट तक़सीम उन लेवल सां न थी वयूं आहिनि, पर उन में छा थी वियो आहे, पीर ऑफ राणीपुर सैयद माशूक अली शाह जीलानी जंहिं तालके नाज़मी 1 वोट तां जेको आहे ठरी मीर वाह जी हाराई हुई ऐं हुनजो ठरी मीर वाह अंदरि वॾो वोट बेक आहे, उनखे साईं सदरुद्दीन शाह बादशाह नज़रअंदाज़ करे पंहिंजे पुट इस्माइल शाह जेको गंबट मां 2 दफ़ा नईम खरल खां हाराए वियो उनखे माना पर असल में सदरुद्दीन शाह खे करणु ईअं खपंदो त पुट खे हिन ई तक ते बीहारणु खपे न ऐं नईम खरल खां प्लांट करे आहे, पलव वठे आहे ऐं पंहिंजे पुट खे असेंबलीअ में पहुचाए। अहिड़े तरीक़े सां फैज़गंज तालुके जो जेको सदर आहे अख्तर राजपर, जंहिंजो तालुक में फंक्शनल लीग्स आहे, उन बि जेको आहे रिज़ाइन ॾेई छॾिया टिकट न मिलण ते। हाणे पीपल्स पार्टी में बि नाराज़ आहिनि त फंक्शनल लीग में बि नाराज़। अॼु माशूक अली शाह हिकिड़ो इजलास बि घुरायो। आज़ाद में विढ़ंदा जिनखे टिकट नथियूं मिलनि, इहे वरी इहे बि चोब हलाइनि त आज़ाद उम्मीदवार तौरु बीहंदा। आज़ाद बीहणु ॾाढो ॾुखियो आहे, नथा बीहनि, दिलि नथा ॿधनि, छो त नवाब वसाण बि दिलि नथो ॿधे। जीअं हाणे ॾिसो PS अरड़ा घोटकी आहे या महताब ॾर शहरियार शहर 1 to 1 मुक़ाबिलो आहे। पार्टी क़यादत खुर्शीद शाह मुराद शाह ॿिया टिया हुनखे परचाइण विया महताब ॾर खे, हुन जवाब एतिरी दिलि नवाब वसाण में न आहे जो उथी बीहे। हुन जेतिरो कमु कयो आहे न ओतिरे कम ते जेकॾहिं उहो उथी बीहे ऐं नफ़ीसा शाह जो मुक़ाबिलो करे इन 202 ते कोड जी कुंभ ऐं खैरपुर ते, त यकीनन मां चवां थो नफ़ीसा शाह वॾी परेशान थी। अजीब हाणे पाण अचूं था पिया पंहिंजे तक ते PS30 ते नईम खल ऐं जेको ज़रियनि मूजिबि जेका असांखे ख़बर पई आहे त फंक्शनल मुस्लिम लीग जेका आहे त PS30 ते ख़ालिद हुसैन शेख एडवोकेट जेको आहे त उनखे जेको आहे टिकट जारी करे छॾी आहे। ख़ालिद हुसैन शेख जेको आहे त म्यूनिसिपल कमेटी गंबट वारी जेका आहे उहा बि सीट हाराई, उहो बि फतेह न करे सघियो।
त हाणे उनजे साम्हूं नईम मोहम्मद खल आहे। नईम मोहम्मद खल पीपल्स पार्टी जो उहो उम्मीदवार आहे जेको बरसातुनि में माण्हुनि जे, मुंहिंजे ख़्याल में त मुंहिंजी नज़रुनि जे अॻियां न गुज़रियो त हू कॾहिं उन्हनि जा ॾुख सूर पुछणु आयो। अवाम मन उन खां थोरो घणो नाराज़ आहे। वरी अचूं था एडवोकेट ख़ालिद हुसैन शेख ॾांहुं, त उहो म्यूनिसिपल जी सीट बि न खटे सघियो ऐं वरी हाणे उनखे PS3 जी टिकट ॾिनी वई आहे। पर जेके हितां जे इलाइक़े वासी कुझु आहिनि त उनजो इहो चवणु आहे त ख़ालिद हुसैन शेख बरसातुनि में कुझु असां ॾे आयो ऐं असांखे तव्हांजे तज़िये मुताबिक़ ॿिन्हिनि जो मुक़ाबिलो कीअं थींदो? मां तव्हांखे ॿुधायां त नईम खरल त मुकमल तौरु नाकाम तरीन माण्हू आहे। अवाम खे टको पैसो बि न ॾेई सघियो आहे गंबर तालुके अंदरि। सही, न न को कमु करे सघियो आहे, न अवाम वटि अची सघियो आहे। जेतिरे क़दुरु तव्हां ॻाल्हि था कयो त ख़ालिद शेख वार्ड बि न खटे सघियो। ख़ालिद शेख खे नईम खरल शिकस्त कोन ॾिनी। अच्छा, गंबट में म्यूनिसिपल जीतण में नईम खरल जो कोई किरदारु न आहे। सही, इहो केरु थो चए त नईम खरल जो किरदारु आहे? बिल्कुलु नईम खरल चाराना हिकिड़े ॾींहुं ॿुधाए नईम खरल जंहिं ॾींहुं अची करे त का चूंड मुहिम हलाई हुजे या को ख़र्चु कयो हुजे। असुलु इहा जेका म्यूनिसिपल गंबट खटी आहे उहा हाजी अब्दुल लतीफ़ शेख खटी आहे ऐं उनजे दोस्त। हाणे पाण हिन में PS3 जी ॻाल्हि कयूं पिया, इन में छा था सम्झो? इन में मुक़ाबिलो ख़ालिद शेख कंदो, इन सां मुक़ाबिलो कंदो। मुक़ाबिलो इन सां हाणे कंदो। जेका पाण इन ॾे हाणे अचूं था, इन में जेको हाणे मौज़म ख़ान अब्बासी घणा चोबोल इहे ॿुधूं पिया त उहो सीट हणी वेंदो जावेद शाह जिलानी खां। जावेद शाह जिलानी बिल्कुलु कॾहिं बि कमु न कयो आहे। जावेद शाह जिलानी खे अवाम सां का मुहबत न आहे, अवाम सां का दिलचस्पी न आहे। जावेद शाह जिलानी खे जावेद शाह जिलानी खे हिकिड़ो काहर आहे, उहो जेको आहे सो पंहिंजो ज़मीर काहर, उन जावेद शाह जी सॼी सियासत ते राताओ हणी तबाह बर्बाद करे छॾियो अथसि। जेका ठीका आहे हो म्यूनिसिपल जी ओगाड़ी सॼी ज़मीर काहर कंदो आहे, जंहिंजे करे जावेद शाह जे सियासत खे कापारी धकु लॻो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते असां वटि 22 खां 24,000 वोट जेको आहे एने ते उहो कल्होड़नि जो आहे। ॿिए नंबर ते खोड़नि जो वोट आहे। टे नंबर ते नारेजा कम्यूनिटी आहे। नारेजा कम्यूनिटी 2 खां 3 हिसनि में विरहायल आहे। ठीकु आहे। बाक़ी जेको पाण ॻाल्हि कयूं था कल्होड़ा ऐं खोड़ा इन जे करे त असद खोड़े जी जेका 2018 वारी इलेक्शन हुई उन में मौज़म अब्बासी हिमायत कई हुई। इन जे करे असद खोड़े वारा या खोड़ा कम्यूनिटी उहे उन जी हिमायत कंदा ऐं मौज़म खे वोट मिलंदो ऐं कल्होड़ा बिरादरी बि कंदी। उन खां पोइ पीर ॻोठ त राशिद शाह जे करे बिल्कुलु तव्हां यकीनन सम्झो त मौज़म अब्बासी खे वोट मिलंदो ई मिलंदो। बाक़ी रही ॻाल्हि गंबट जा जेका 20-22,000 वोट जेको गंबट जो कटिजी खोड़ा खां वठी कमाल देरो, राज़ी देरो, मताणा, रिपड़ी, केटी फतू सियाल, टूरी, वॾ पॻिया, इहो सॼो पीर ॻोठ में इन थी वियो आहे वोट। इहो इन वोट में बि जेतिरे क़दुरु ॾिठो थो वञे त रिपड़ीअ वारी जेका गुज़िरियल 2018 वारो रिज़ल्ट तव्हां कढो त नईम खरल घर ई पोलिंग हाराई। इहा तव्हांखे ख़बर आहे न? 2018 में मां तव्हां रिकॉर्ड कढायो न। मां छा थो चवां, जेकॾहिं कोलाब जीअल वारा, टंडरे मस्ती वारा, रफ़ीक मैसर वारा इहे जे नईम खरल खे वोट न ॾियनि हा त फ़को करे हा न वञी नईम खरल हाराए घर जी पोलिंग हाराई अथई। रिपड़ीअ वारी तव्हां रिकॉर्ड कढाए, पाण खे बि चओसि त रिकॉर्ड कढाए, इहो पार्टी क़यादत ॾे वञे, फरियाल टालपुर ॾे वञे। हाणे इहो ॿुधाए त भला हे पीपल्स पार्टी चेंजिंग छो न आंदी आहे? भला छा सबबु कहिड़ो आहे जो माना ॿई उमेदवार साॻा बीहारिया विया आहिनि? बसि ॻाल्हि जो मक़सदु इहो त मथे ते इहो आहे त अॻु में 10 साल नईम खरल हितां 15 साल MP रहंदो आयो आहे। हुननि खे इहा ई ख़बर आहे त नईम खरल जो वॾो असर रसूख़ आहे। अड़े भाई नईम खरल जो असर रसूख़ न आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ऐं शहीद राणीअ जे पैसनि जो कमु आहे, उन्हनि जो कमु आहे। ठीकु आहे जी नाज़रीन, असां सां सीनियर सहाफ़ी अजीब लाखो हिन प्रोग्राम में मौजूदु हुयो। पाण कुझु डिस्कस कईसीं जेको आहे ज़िले ख़ैरपुर अंदरि जेके टिकेटुनि जो सिलसिलो हुयो। उन खां बाद में जेको आहे तालुके गंबट अंदरि जेके आहिनि त हिकिड़ी आम शख़्सियत आहे जेको ख़ालिद शेख नईम खल जिन जे मुक़ाबले में तालुके गंबट अंदरि कुझु चोबोल जेके हलनि पिया उनजे हवाले सां त सीनियर साहिब अजीब लाखो जो बि इहो चवणो त जेको आहे त पीपल्स पार्टी ऐं फंक्शन लीग जो हाणे न चोटी जो जेको आहे त मुक़ाबिलो थियणो आहे तालुके गंबट में बि। ऐं जिलानी ग्रुप आहे जेको उनजो जेको असर रसूख़ आहे उहो ज़िले खैरपुर अंदरि जेको आहे थी वियो आहे। ॾिसणो हाणे इहो आहे त इलेक्शन जेका आहे उहा पंहिंजे मुक़ररु तारीख़ ते थिए थी या जेके पार्टियूं आहिनि उहा तारीख़ बदिलाइण लाइ तमामु घणो असरु हलाइनि पियूं। ॾिसूं त हाणे जेको आहे त इलेक्शन साॻे ॾींहं ते थिए थी या ॾींहुं चेंज थींदो, डेट चेंज थींदी, हाणे ॾिसणो वियो आहे। इनशाला ॿिए प्रोग्राम में तव्हां सां गॾु मुलाक़ात कंदासीं। शुएब लाशहरी ऐं मूंसां गॾु सीनियर साहिब अजीब लाखो खे इजाज़त न पर ख़्यालु रखंदा। इनशाला नए प्रोग्राम में मुलाक़ात कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।